नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। वक्त है कराची मां ख़बर ईंदा सिंध सरकार मकानी इदारनि वारे तरमीमी एक्ट 2021 में वधीक तरमीमूं करण ते राज़ी सूबाई वज़ीरनि जमायत इस्लामी जे धरणे में पहुची ॻाल्हियुनि बाद कमेटी क़ाइम करे वरिती। जमायत इस्लामी धरणो ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। उन ॾस में सिंध असेंबली आॾो जमायत इस्लामी पारां मकानी इदारनि वारे तरमीमी कानून ख़िलाफ़ गुज़िरियल 10 ॾींहंनि खां जारी धरणे में राति देर सां सिंध हुकूमत जो वफ़द पहुतो। वफ़ाक़ी वज़ीर नासिर हुसैन शाह जी अॻुवाणी में पहुतल वफ़द में कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाब ऐं वकार मेहदी शामिल हुआ, जिन जमायत इस्लामी कराची जे अमीर हाफिज़ नईमुर रहमान सां ॻाल्हियूं कयूं। ॻाल्हियुनि में मौजूदा मकानी कानून में वधीक तरमीमुनि लाइ कमेटी क़ाइम करण ते इत्तफ़ाक़ कयो। ॿिए तरफ़ मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त असां जमायत इस्लामी जे दोस्तनि खे एहतजाज ख़त्म करण जी दरख्वास्त कयूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।